अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो दोस्त इसरार अहमद एरी ऐं तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल इसरार एरी ऑफिशियल। दोस्तों, जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलां, यूट्यूब ते हिकिड़ो ड्रामो तेज़ी सां हली रहियो आहे ऐं पूरे पाकिस्तान में हुन धूम मचाए छॾी आहे, जंहिंजो नालो आहे इश्क मुर्शिद। ऐं हिन में सिंध जो बहितरीनु कॉमेडी अदाकार यानी शहनशाह अली गुल मला भी कम करे रहा आहिनि। तो तव्हांखे ख़बर आहे, इश्क मुर्शिद ड्रामे पाकिस्तान में धूम मचाए छॾी ऐं हुन सां गॾु इंडिया में भी हुन जी धूम आहे। इंडिया जे फिल्मी एक्टर अक्षय कुमार जो चवणु हुयो कि इश्क मुर्शिद ड्रामो मां पंहिंजी फैमिली सां वेही ॾिसंदो आहियां ऐं इहो ड्रामो मूंखे इंतिहाई वॾे में वॾो पसंदि आहे। ऐं कपिल शर्मा जेको कॉमेडी एक्टर आहे इंडिया जो, जेको माना ब्रांड आहे इंडिया जी, कपिल शर्मा, उन चयो आहे कि पंहिंजे लाइव शो में मां इश्क मुर्शिद ड्रामे जे एक्टर बिलाल अब्बास खे ज़रूरु घुराईंदुमि ऐं हिन जा जेके बि एक्टर आहिनि उन्हनि खे पंहिंजे लाइव शो में ज़रूरु घुराईंदुमि ऐं इन्हनि सां मिलंदुमि। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलूं त इश्क मुर्शिद ड्रामो यानी यूट्यूब ते ट्रेंडिंग ते हली रहियो आहे। फ्रंट में तव्हां यूट्यूब जी ट्रेंडिंग ऑप्शन हूंदो, हुन खे क्लिक करे ॾिसंदो त यूट्यूब जी ट्रेंडिंग ते हली रहियो आहे। ऐं हिन इश्क मुर्शिद ड्रामे जो एतिरो रिकॉर्ड आहे कि 48 मिंट में हिन खे मिलियन व्यूज़ आया आहिनि ऐं 4 ॾींहंनि में 18 मिलियन व्यूज़ आया आहिनि। ऐं ज़्यादा मां ज़्यादा इहो ड्रामो हले थो जेको यूट्यूब प्लेटफॉर्म, तव्हांखे ख़बर आहे यूट्यूब प्लेटफॉर्म हिकु वॾो प्लेटफॉर्म आहे ऐं हुते इहो ड्रामो हली रहियो आहे। ऐं हिन जा वॾे में वॾा व्यूवरशिप आहिनि ऐं वॾे में वॾी मोट मिली आहे हिन ड्रामे खे। ऐं हिन जा सिर्फ़ु 14 एपिसोड अञा अपलोड थिया आहिनि, बक़ाया अञा कुझु रिकॉर्डिंग थियनि था ऐं डेली वार यूट्यूब ते अचनि था ऐं असांजी ऑडियंस ॾिसी रही आहे। ऐं दोस्तों, जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई आहे त महिरबानी करे असांजी यूट्यूब चैनल इसरार एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन बटन दॿाए छॾियो ताकी इन ड्रामे जे बारे में तव्हांखे अपडेट मिलंदी रहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे कि असांजे पाकिस्तान जो ड्रामो यूट्यूब ट्रेंडिंग ते पहले ऑप्शन ते हली रहियो आहे ऐं असांखे इंतिहाई एतिरी ख़ुशी थी आहे कि हिन में असांजो सिंध जो मशहूरु कॉमेडी एक्टर अली गुल मला भी कमु करे रहियो आहे ऐं हिन जो मेन किरदारु आहे ओ भले भले जेको माना सौदो वठणु ईंदो अथसि ऐं बिलाल अब्बास जीअं चवंदो अथसि हुनजो बसि इहो ई कमु आहे त भले भले भले। ऐं दोस्तों, हाणे असांजी वीडियो पंहिंजी पहुचाणी ते पहुची वियो आहे ऐं असांजी अपील आहे कि असांजी यूट्यूब चैनल इसरार एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो।